साईं गैरुल्ला जे नाले ते ज़िबाई करणु कीअं आहे? साईं गैरुल्ला जे नाले ते ज़िबाई करणु ग़लति अमल आहे बिल्कुलु। ॾिसंदा न कलंदर शाहबाज़ ते घणा माण्हू वेंदा आहिनि न त उहे छा कंदा आहिनि त ॿारनि जी सुखा खणी वेंदा आहिनि न। इहो अमल अञा ताईं काफ़ी असांजे नाननि जे नसल जे अंदरि इहो अञा ताईं हले थो। उनखे मां काफ़ी सम्झाई बि बीठो आहियां। पहिरियों तमामु घणो हुयो पर हाणे उन्हनि वटि बि जेको आहे उहा ॻाल्हि अल्लाह जे फज़ल करम में हेठि ईंदी वञे थी। माण्हू काफ़ी इन जहालत खां परे थींदा वञनि था। साईं ॿारु पैदा थींदो हुयो पोइ इन खां बाद में चवंदा साईं सुखाई हेॾां छेलो वठी करे उते जेको आहे ज़िब कंदा आहिनि। त हिन जे बारे में हदीस तव्हांखे ॿुधाइनि सही मुस्लिम जे अंदरि हदीस आहे। अल्लाह जे नबी फरमायो जंहिं शख़्स ज़िबई कई अल्लाह जे नाले खां बग़ैर त अल्लाह जे नबी फरमायो उन शख़्स जे मथां अल्लाह जी लानत आहे। कोई चए त न साईं उते वञूं था नालो त अल्लाह जो ई आहे न। ॾिसो अटकल वरी कहिड़ी कंदा आहिनि। ॾिसो अटकल छा कंदा आहिनि साईं वञूं उते त नालो साॻियो अल्लाह जो हूंदो आहे। उन्हनि खे मां ॿुधायां थो भला छा हिते अल्लाह मौजूदु न आहे छा? कलंदर शहबाज़ से अल्लाह जेको आहे मौजूदु आहे। तव्हांजे शहरकोट जे अंदरि अच्छा माज़अल्ला अल्लाह मौजूदु न आहे। ऐं जेकॾहिं कोई माण्हू वियो बि साईं नियत बि भली चवे त साईं मां अल्लाह जे नाले ते कयां थो साईं पोइ बि शिरक आहे।